महबूबा हक़ मौजूद जीअं सिंध, जीअं लतीफ़, जीअं आलम इंसानियत। पाण अॼु मूमल राणे मां हिकिड़ो बैत था पढ़ूं, उहो ॾाढो बैत कमाल जो बैत आहे, ॾाढो हैरत में विझंदड़ बैत आहे त लतीफ़ साईं कीअं हिकिड़ो का कमाल अॾे थो ऐं उन का कमाल ते हिकिड़ी ख़ूबसूरत मूमल खे जनम थो ॾिए। उहा मूमल घणनि खे घाए थी विझे ऐं गुजर खे गजमेल जूं तारुनि में तबरूं, हाणे हाकमनि खे ज़ोर भरियूं ज़बरूं, काक कंधीअ कबरूं पसो परॾेहनि जूं। उहे आशिक मिड़ी था अचनि सभई ऐं जिन जिन खे ख़बर पवे थी त मूमल ॾाढी हसीन आहे, ॾाढी कमाल आहे, हिकिड़ी अहिड़ी सुहिणी औरत आहे जो उहा हिकिड़ो काकमाल ठाहे वेठी आहे ऐं उते इम्तिहान वठे थी ऐं जेको इम्तिहान में पास थिए ऐं जेको नापास थिए उन जो जियापो अॻिते न हली सघंदो ऐं उहो उते मरी वेंदो। पर लतीफ़ साईं उन काकमाल खे ॿिए तनाज़ुर में बि खणे थो। उन तनाज़ुर खे बि असांखे सम्झण जी सख़्तु ज़रूरत आहे। मिसाल तौर लतीफ़ साईं हिकिड़े अहिड़े समाज में जिथे मूमल आहे, जंहिंजा इलाही सारा आशिक आहिनि, उनजे पोयां अचनि था, राणो उनखे माणे थो वठे, राणो उनखे हासिलु करे थो वठे पंहिंजे ॾाह ऐं पंहिंजे सम्झ सां, त आख़िर इहो काकमाल कहिड़ो आहे जेको लतीफ़ अॾियो आहे। असीं जेके लोक दास्तान आहिनि, लोक दास्ताननि जूं हक़ीक़तूं ॿियूं आहिनि। लतीफ़ साईं उन्हनि खे पंहिंजी तशबीहूं, पंहिंजो उनखे फॉर्मेशन ॾिनी आहे, पंहिंजी उनखे तरतीब ॾिनी आहे त जीअं हू पंहिंजूं ॻाल्हियूं सम्झाए सघे। हलो हलो काक तड़िए जिथे नींहं उछल, न का झल न पल सभु का पसे प्रिय खे। हलो त उन काक ते हलूं जिथे नींहं नींहं आहे, नींहं उछलजे पियो, नींहं ईअं बुल पियो ॾे बाक़ाइदे। हलो त पाण उन काक ते हलूं ऐं उते झल पल बि कान्हे का, कंहिं तरह जी झल पल कान्हे का। जेको बि वञे उहो भले वञे, इम्तिहान ॾेई पंहिंजो पास थी ऐं पंहिंजी मूमल खे माणे। हलो हलो काक तड़े जिथे नींहं उछल, न का झल न पल सभु का पसे प्रिय खे। का झल न पल कान्हे, उते सभु का पंहिंजे महबूब खे पसी सघे थी। छा त कमाल बैत आहे, छा त हैरत में विझंदड़ बैत आहे। इहो बैत छा थो सम्झाए असांखे? इहो बैत असांखे कहिड़ी ॻाल्हि थो सम्झाए, उनखे सम्झण जी ज़रूरत आहे। हीउ जेको इंसानी आज़ादियुनि जो तस्वर आहे, जेको यूरोप में फ्रेंच इनकलाब खां पोइ पैदा थियो ऐं इंसानी आज़ादियूं अॻिते वधियूं ऐं उहे अॻिते वधंदियूं रहनि थियूं, हीउ तस्वर सची बची, हीउ तस्वर बि उन जहिड़ो ई तस्वर आहे त सबका पसे प्रिय खे, यानी इंसाननि खे अवां आज़ादु छॾियो, इंसाननि खे आज़ादीअ सां सोचण जो हक़ु ॾियो, इंसाननि खे आज़ादीअ सां ॻाल्हाइण जो हक़ु ॾियो, इंसाननि खे आज़ादीअ सां चुरपुर करण जो हक़ु ॾियो, इंसान खे आज़ादीअ सां पंहिंजा इरादा ॿुधाइण जो हक़ु ॾियो। ऐं पोइ छा थींदो? जॾहिं इहो सभु कुझु थी वेंदो ऐं इहा जॾहिं हक़ु मिली वियो, असांखे बुनियादी हक़ु मिली वियो, जेको फितरी हक़ु आहे असांजो, उहो असांखे मिली वियो, त पोइ असां प्रिय पसंदासीं, सभु का पसे प्रिय खे। पोइ असां महबूब माणे वठंदासीं। ऐं महबूब कहिड़ो? महबूब जेकॾहिं शख़्सियात बि ठीकु आहे, ज़बरदस्त आहे, पर लतीफ़ साईं भला इन हिते शख़्सी महबूब जी ॻाल्हि कई आहे या कंहिं समाजी महबूब जी ॻाल्हि कई आहे? यकीननि ॿई ॻाल्हियूं कयूं अथसि। जंहिंखे शख़्सी महबूब जी ज़रूरत आहे, उन जे लाइ अहिड़े काक महल जी ज़रूरत आहे, ऐं जंहिंखे समाजी महबूब जी ज़रूरत आहे त हीउ उहो महबूब आहे जंहिंखे असीं इनकलाब चऊं था, जंहिंखे असीं तब्दीली चऊं था, जंहिंखे असीं क़ौमुनि जे छियापे ऐं वकार जो नाव ॾियूं था। हीउ उहो इनकलाब आहे जंहिंमें कोई कंहिंखे न रोके। अॼु असां छा करे रहिया आहियूं? अॼु असां पंहिंजे औरतुनि सां छा करे रहिया आहियूं, पंहिंजे ॿारनि सां छा करे रहिया आहियूं, पंहिंजो पाण सां छा करे रहिया आहियूं, पाड़े सां छा करे रहिया आहियूं, हिक ॿिए सां छा करे रहिया आहियूं? इन्हनि ते जॾहिं असीं गौर कंदासीं त असांखे सम्झ में ईंदो त अॼु खां 3 सदियूं अॻु में हिकु अहिड़ी हस्ती हिन धरतीअ ते जनमु वरितो हो जंहिं असांखे इंसानी गुण सेखारिया हुआ।
जंहिं असांखे इंसानियत सेखारी हुई, जंहिं असांखे माण्हुपे जा सबक़ ॾिना हुआ, उन्हनि माण्हुपे जे सबक़नि ते जेकॾहिं असीं अॼु बि अमल करियूं ऐं असां हिक ॿिए खे आज़ादियूं ॾियूं, असां हिक ॿिए खे स्पेस ॾियूं, असां हिक ॿिए जे एतिराम करियूं, असां जेकॾहिं इख़्तिलाफ़ बि करियूं था त उन इख़्तिलाफ़ जी बि फज़ीलत हुजणु खपे, उन जी बि शराफ़त ऐं इज़त हुजणु खपे। इख़्तिलाफ़ ॾाढो हसीन हुजे थो, ॾाढो सुहिणो हुजे थो, पर असां इख़्तिलाफ़ जे नाले ते नफ़रत जो इज़हार कंदा आहियूं, असां इख़्तिलाफ़ जे नाले ते हिक ॿिए जूं बेइज़तियूं कंदा आहियूं ऐं असां साज़िशूं कंदा आहियूं। तंहिं करे अचो त इख़्तिलाफ़ जी अख़लाक़ियात बि सम्झूं ऐं उन काक महल ते सोचूं जंहिं काक महल ते नींहुं उछलूं पियो खाए ऐं असांजे समाज जे लाइ इनक़लाब जो जेको नींहुं आहे, आदर्शनि जो जेको नींहुं आहे, तब्दीली जो जेको नींहुं आहे, सच पुछो उछलूं पियो खाए। अचो उहे सभई आशिक़ जेके मूमल जा आशिक़ आहिनि, जेके काक महल जा आशिक़ आहिनि, जेके चङाइनि जा आशिक़ आहिनि, जेके तब्दीलियुनि जा आशिक़ आहिनि, उहे सभई गॾिजी उन काक महल खे अॾियूं जंहिं काक महल जो लतीफ़ साईं तसवर ॾेई वियो आहे। ऐं जॾहिं असां उन काक महल अॾण में कामयाबु थियासीं, सच पुछो त असांजी समाजी हालत इहा न रहंदी, असांजो ईअं इस्तहसाल केर बि करे न सघंदो। हक़ मौजूद, जिए लतीफ़, जिए सिंध, जिए आलम इंसान।